Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. यूसुफ रज़ा गिलानी सेनेट चेयरमैन थियो त जमहूरी कुवतुनि लाइ एज़ाज़ हूंदो। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान सेनेट चूंडुनि में PDM जे गॾियल उम्मीदवार यूसुफ रज़ा गिलानी जी हिमायत जो ऐलान करे छॾियो। इस्लामाबाद में PP वफ़द सां मुलाक़ात बाद PDM सरबराह जो चवणु आहे त यूसुफ रज़ा गिलानी खे कामयाब बणाइण जी कोशिश कंदासीं। PDM में शामिल हर जमायत संदसि हिमायत करे थी। यूसुफ रज़ा गिलानी जहांगीर तरीन सां मुलाक़ात या फ़ोन ते राब्तनि जी तरदीद कंदे चयो आहे त जहांगीर तरीन माइट आहे, खेसि कुझु चवण जी ज़रूरत नाहे। सेनेट चूंडुनि में मुंहिंजी कामयाबी PDM जमहूरी कुवतुनि जी कामयाबी हूंदी। बज़ाहिर इस्टेब्लिशमेंट मुकम्मल तौर ते गैर जानिबदार आहे। सेनेट चूंडुनि में बैलेट पेपर सुञाणप जोॻो हुजे त उन में तमामु घणा मसइला आहिनि। सभ खां वॾो मसइलो इहो अमल आइन जे आर्टिकल 226 जी भञकड़ी आहे। सुप्रीम कोर्ट में सेनेट चूंडुनि बाबति सदारती रेफरेंस से ॿुधणी दौरान सेनेटर रज़ा रबानी जा दलील। जस्टिस एजाज़ उल अहसन जो चवणु आहे त बैलेट पेपर्स पोलिंग स्टेशन्स ते ई सील कया वेंदा आहिनि। रज़ा रबानी चयो त सील करण बावजूदि डीप स्टेट जी इन ताईं पहुच थी वेंदी आहे। इहो तव्हां मूंखां वधीक ॼाणो था। बैलेट पेपर सुञाणप जोॻो हुजण सबबि हिकु नई क़िस्म जी ब्लैकमेलिंग ऐं हॉर्स ट्रेडिंग शुरू थी वेंदी। असां जंहिं दुनिया में रहूं था उते वीडियो ठाहिण में केतिरी देरि लॻे थी। जस्टिस एजाज़ उल अहसन चयो त बेशक असां जंहिं दुनिया में रहूं था उहा परफेक्ट नाहे, पर इंसाफ़ जो मान मथां हूंदो आहे। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो त इलेक्शन मज़बूत असाबनि वारे माण्हूअ खे विढ़णु घुरिजे। रज़ा रबानी चयो त हर को मोहतरम चीफ जस्टिस जियां मज़बूत असाबनि जो मालिक न हूंदो आहे। मुल्क जी सियासी पार्टीज़ सेनेट चूंडुनि में गैर जमहूरी कुवतुनि जी मदाख़लत खे रोकण लाइ तजवीज़ूं इलेक्शन कमीशन ॾाढो पेश करे छॾियूं। इलेक्शन कमीशन में सेनेट चूंडुनि खे शफ़ाफ़ बणाइण लाइ सियासी पार्टीज़ जो मुशावरती इजलास। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सरबराही में मुशावरती इजलास दौरान सियासी पार्टीज़ जे नुमाइंदनि जी शिरकत। सेनेट चूंडुनि लाइ पैसनि जी ॾेती लेती कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त एक्शन जो बि मुतालबो। इजलास में इलेक्शन कमीशन तरफ़ां तैयार कयल इख़्लाक़ी ज़ाब्ते बाबति सलाह मशवरा। इलेक्शन कमीशन भी सियासी पार्टीज़ आॾो इख़्लाक़ी ज़ाब्ते जो मुसविदो पेश करे छॾियो। मुसविदे में चयो वियो आहे त सियासी पार्टीज़ ऐं संदन उम्मीदवार कानून ते अमल यकीनी बणाईंदा। कंहिंखे बि पाकिस्तान जी ख़ुदमुख़्तियारी ऐं सलामती ख़िलाफ़ ॻाल्हाइण जी इजाज़त न हूंदी। उम्मीदवार क़ौमी इदारनि जी साख मुतासिर कंदड़ बयान ॾियण खां पासो कंदा। इलेक्शन कमीशन जांच इदारनि खे घुराए वीडियो स्कैंडल जी जांच कराए सघे थी। मामले जी जांच करण कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। सभिनी ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ हिक जहिड़ी कार्रवाई कंदासीं। चीफ इलेक्शन कमिश्नर पारां वीडियो स्कैंडल ख़िलाफ़ नून लीग जे दरख़्वास्त गुज़ारनि खे शाहिदियूं पेश करण जी हिदायत। नवाज़ लीग अॻवान मुर्तज़ा जावेद अब्बासी चयो त परवेज़ खटक ऐं असद कैसर वीडियो स्कैंडल में मुलविस हुआ। वीडियो में नज़र ईंदड़ 2 MPAs बयान ॾियण लाइ तैयार आहिनि। इलेक्शन कमीशन जे मेंबर अल्ताफ़ इब्राहिम चयो त सेनेट चूंडुनि बाबति चीफ इलेक्शन कमिश्नर सुप्रीम कोर्ट में वाज़े बयान ॾिनो। असां त जुरत कंदा आहियूं, अवां मसइलतुनि जो शिकार थी वेंदा आहियो। जेकॾहिं आर्टिकल 218 तहत सभिनी ख़िलाफ़ कार्रवाई कजे त असेंबली जो कोरम ई पूरो न थींदो। इलेक्शन ट्रिब्यूनल PTI जे सेनेट चूंडुनि में टेक्नोक्रेट सीट जे उम्मीदवार सैफुल्ला अबड़ोजा नामज़दगी काग़ज़ रद्द करे छॾिया। सैफुल्ला अबड़ोजा नामज़दगी काग़ज़ मंज़ूर करण वारो रिटर्निंग ऑफिसर जो फ़ैसिलो कलअदम करार। पीपल्स पार्टी जी पलवशाह ख़ान जा नामज़दगी काग़ज़ रद्द करण बाबति अपील रद्द। इलेक्शन ट्रिब्यूनल पलवशाह ख़ान खे सेनेट चूंडुनि लाइ अहल करार ॾेई छॾियो। मुतहदा जे रऊफ़ सिद्दीकी जा नामज़दगी काग़ज़ रद्द थियण ख़िलाफ़ अपील बि रद्द। फैसल वावड़ा जा नामज़दगी काग़ज़ मंज़ूर थियण वारो फ़ैसिलो इलेक्शन ट्रिब्यूनल में चैलेंज। इलेक्शन ट्रिब्यूनल फैसल वावड़ा इलेक्शन कमीशन खे नोटिस जारी करे छॾिया। सुभाणे ताईं जवाब तलब। लाहौर हाई कोर्ट नून लीग अॻवान परवेज़ रशीद जा सेनेट में नामज़दगी काग़ज़ रद्द थियण ख़िलाफ़ अपील ते इलेक्शन कमीशन ऐं ॿियनि धुरनि खे नोटिस जारी कंदे सुभाणे ताईं जवाब तलब करे वरितो।
सुप्रीम कोर्ट जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा नज़रसानी केस में बेंच जोड़ बाबत फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत दरख़्वास्तूं उकलाईंदे मामलो चीफ जस्टिस ॾांहुं माणे छॾियो। बेंच जे सरबराह जस्टिस उमर अता बंदियाल केस ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। 6 रुकनी लार्जर बेंच में शामिल जस्टिस मंजूर अहमद मलिक फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो। जस्टिस मंजूर अहमद मलिक तरफ़ां इख़्तिलाफ़ी नोट लिखियो वियो। मलीर पुलिस हथां गिरफ़्तार ऑपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख जे कमरे ॿाहिरां नांग निकिरी अचण जी तस्दीक। जांच कमेटी में शामिल SSP फैसल अब्दुल्ला चाचड़ ऐं SSP सरफराज़ नवाज़ जो SIU सेंटर जो दौरो। DSP समेत 25 मुलाज़मनि जा बयान कलमबंद किया विया। DSP शाहनवाज़ जांच टीम खे ॿुधायो त थाम टुटण जे आवाज़ ते हलीम आदिल शेख वटि पहुतुसि त हलीम आदिल शेख ॿाहिरि भॼंदे अची ॿुधायो त नांग मारे छॾियो अथमि। रत सां रंगियल डंडो ऐं मुअल नांग बि पयल हो। जांच टीम हलीम आदिल शेख सां मुलाक़ात कंदड़ माण्हुनि खे बयान लाइ तलब करे वरितो। कराची सेंट्रल जेल के सुप्रिटेंडेंट तरफां हलीम आदिल शेख मथां हमले की तरदीद। हलीम आदिल शेख तरफां NICVD में इलाज कराइण लाइ लिखत में दाख़िल करायल दरख्वास्त में मंज़र आम ते अची वई। जेल सुप्रिटेंडेंट जो चवणु आहे त हलीम आदिल शेख के संदसि दरख्वास्त ते इलाज लाइ NICVD मुंतकिल कयो वियो। हुन दिल में तकलीफ़ की शिकायत कई ऐं चयो त कुछ ॾींहं अॻु डॉक्टर्स खेसि एंजियोग्राफी कराइण जो मशवरो ॾिनो हो। हलीम आदिल शेख खे गुज़िरियल राति सेंट्रल जेल में NICVD मुंतकिल कियो वियो हो। NICVD अस्पताल के तर्जुमान जो चवणु आहे त हलीम आदिल शेख के जिस्म में सूर आहे। डॉक्टर्स के मशवरे ते अॼु खेसि जिना अस्पताल मुंतकिल कयो पियो वञे। हलीम आदिल शेख जी धी ऐं पुट तरफां सिंध हुकूमत मथां संदन वालिद के क़त्ल करण जी साज़िश जो इल्ज़ाम। हलीम आदिल शेख जे ॿारनि वीडियो बयान में चयो आहे त जेल अंदर PP जे माण्हुनि संदन वालिद ते हमलो कयो, पुलिस खेसि बचायो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद तरफां जेल में हलीम आदिल शेख सां मुबैना नारवा सलूक जो नोटिस चीफ सेक्रेटरी सिंध खां रिपोर्ट तलब करे वरिती। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त हलीम आदिल शेख सिंध असेंबली जो मोअज़्ज़िज़ मेंबर आहे। जेल में खेसि घुर्बल सहूलतूं ॾिनियूं वञनि। कराची के डिफेंस वाले इलाके में पुलिस मुकाबले जो चालान अदालत में पेश। PTI अगवान लैला परवीन जो ड्राइवर अब्बास फोरू करार। पुलिस चालान में ॼाणायो आहे त 27 नवंबर 2020 ते डिफेंस फेज़ 4 में एक शकी वीगो गाड़ी के रोकण जो इशारो कयो त जवाबदार गाड़ी में लही भर वारे बंगले में दाख़िल थिया। फायरिंग की ॾेवट में 5 जवाबदार मारिजी विया, जिन वटां हथियार बि हथ आया। कराची की मकामी अदालत पुलिस के केस के C क्लास करण बाबत रिपोर्ट मंजूर करे वरिती। PTI अगवान लैला परवीन पुलिस मुकाबलो शकी ॼाणाईंदे पुलिस ते ड्राइवर समेत 5 ॼणनि खे क़त्ल करण जो इल्ज़ाम लगायो हो। नैब सखर खुराक खाते घोटकी में सरकारी कणक में घोबिन की जांच मुकम्मल करे वरिती। नैब खुराक खाते सखर के डिप्टी डायरेक्टर और फ्लोर मिल मालिक सूदो 9 ॼणनि खिलाफ़ 2 करोड़ 31 लखन जो रेफरेंस दाख़िल करे वरितो। रेफरेंस में डिप्टी डायरेक्टर अनीसुर रहमान महर, फ्लोर मिल मालिक अशोक कुमार, ज्ञानचंद ऐं ॿिया शामिल। रेफरेंस में नामज़द डिप्टी डायरेक्टर अनीस महर ऐं अशोक कुमार अॻु ई गिरफ़्तार आहिनि। एहतसाब अदालत रेफरेंस मंजूर कंदे 1 मार्च ते ॿुधणी लाइ मुक़ररु करे छॾियो। सिंध हाई कोर्ट घारो में पुलिस के तशद्दुद में शहरी के मारजण वाले केस में 3 पुलिस एहलकारन समेत 4 जवाबदारन की जमानत रद्द करे छड़ी। पुलिस 4 जवाबदारन के गिरफ्तार करे वरतो। गिरफ्तार थियलन में पुलिस जो सब इंस्पेक्टर याकूब भट्टी, वसीम तनोली, सुहेल अख्तर आराई ऐं ॿिया शामिल। कुछ ॾींहं अॻु घारो में पुलिस तशद्दुद में शहरी रमज़ान समूह मारिजी वियो हो। दादू में मासूम बारड़ी की जिनसी ज्यादती जो निशानो बढ़ाने वाले वाक़े की रिपोर्ट सिंध हाई कोर्ट में पेश। चीफ जस्टिस तरफां वरतल नोटिस की ॿुधणी दौरान सिविल अस्पताल हैदराबाद जो MS, SSP ऐं DC दादू पेश थिया।
पुलिस अदालत खे आगाही ॾिनी त दादू में ॿारड़ी सां ज़्यादती वारे केस में मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ॿारड़ी ऐं जवाबदार जा DNA टेस्ट लाइ नमूना हासिल कया विया आहिनि। जवाबदार जांच दौरान ॾोह जो एतराफ़ बि कयो आहे। अदालत ॿुधणी मुलतवी कंदे पुलिस खां अॻु भराई रिपोर्ट तलब करे वरिती। सिंध हाई कोर्ट सखर औरत खे अगवा करे ज़्यादती जो निशानो बणाइण वारे केस में जवाबदार जी ज़मानत रद्द करे छॾी। जवाबदार शमन ख़ासखेली खे गिरफ़्तार करण जो हुकुम। जवाबदार ख़िलाफ़ नौशेरो फ़िरोज़ थाणे ते 4 ॿारनि जी माउ खे अगवा करे ज़्यादती जो निशानो बणाइण जो केस दाख़िल आहे। ज़मानत रद्द थियण बाद पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। सखर में 4 वरनि जी नींगरी सां मुबैना ज़्यादती जो निशानो बणाइण जे इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ वारसनि जो धरणो। जवाबदार राहिब खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। पुलिस मूजिबि मेडिकल रिपोर्ट में नींगरी सां ज़्यादती जी तस्दीक नाहे थी। DIG जी बि मुतासिरनि सां मुलाक़ात। मोरो में मासूम नींगरी सां मुबैना हथियार ताड़े ज़्यादती जी कोशिश जो इल्ज़ाम। पुलिस इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार जे 2 चाचनि खे गिरफ़्तार करे वरितो। वारसनि इल्ज़ाम हयो आहे त जवाबदार नींगरी खे स्कूल में हथियारनि जे ज़ोर ते ज़्यादती करण जी कोशिश करे रहियो त चौकीदार खेसि बचाए वरितो। घोटकी जिले के उबावड़ो भरसा नारो वाह में नौजवान जो बोरी बंद लाशत। पुलिस पारा तशद्दुद जी तस्दीक। नौजवान की सुञाणप न थी सकी। पंजाब के शहर रहीम यार खान में जवाबदार भाउ काराइन जी तहमत मड़े पंहिंजी भेण के क़त्ल करे छॾियो। मंठार थाणे जी हद में जवाबदार मोहम्मद अली भेण ते पिस्टल जा फायर करे फरार। पुलिस मक़तूला नारी जो लाश अस्पताल मुंतकिल करण बाद केस दाख़िल करे छॾियो। मीरपुर ख़ास में सब्जी मंडी के वापारिन टैक्स में वाद वारो फ़ैसिलो रद्द करे छॾियो। सभई वापारिन जी सब्जी मंडी का प्रेस क्लब ताईं रैली। वापारिन जो चवणु आहे त मार्केट कमेटी के चेयरमैन वापारिन सां मुशावरत बिना गैर कानूनी तौर ठीको ॾिनो आहे। बाअसर वाधू टैक्स ॾियण खां इनकार कंदड़ वापारिन ते तशद्दुद कनि था। नोटिस वरितो वञे। सिंध में सरकारी ज़मीनुनि ते ऑपरेशन जारी। लहरकी में नारोवाह ते ऑपरेशन दौरान केतराई घर ड्राहे पट कया विया। ॿियनि शहरनि में भी आपाशी खाते जी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण जे लाइ गरी मशीनरी सां ऑपरेशन जारी। घोटकी में रेलवे जी ज़मीन ते ऑपरेशन दौरान रहवासी घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। पाकिस्तान सुपर लीग के 6 एडिशन में लाहौर कलंदर्स और क्वेटा ग्लैडिएटर्स अॼु दंगल लाइ तैयार। बई टीमूं इन खां अॻु 10 भेरा आमो साम्हूं थी चुकियूं आहिनि। 5 भेरा कामयाबी ॿिन्ही टीमुनि जे हिस्से में आई। मैच शाम 7 वॻे नेशनल स्टेडियम कराची में खेॾी वेंदी।